MRD तहरीक इंसानी हक़नि जी बहाली समेत ॿियनि अहम तहरीकनि में शामिल रहंदड़ सिंध हाई कोर्ट जो ताज़ो मुक़रर थियल चीफ जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत केरु आहे? सिंध हाई कोर्ट जी वेबसाइट मूजिब जस्टिस ज़फ़र राजपूत 16 अक्टूबर 1965 में हैदराबाद में जनम वरितो। वटस बैचलर ऑफ आर्ट्स LLB ऐं इंटरनेशनल रिलेशंस ते मास्टर्स जूं डिग्रियूं आहिनि। जस्टिस ज़फ़र अहमद राजपूत ये डिग्रियूं गवर्नमेंट सिटी आर्ट्स कॉलेज, गवर्नमेंट जिन्ना लॉ कॉलेज ऐं सिंध यूनिवर्सिटी मां हासिल कयूं। पाण जेके आहिनि सीनियर सिविल जज जे तौर ते आया जुडिशरी में, वकील थिया, वो सिविल जज थिया, पोइ जुडिशरी में शायदि मामिलो सम्झंदा आहियो, पर हुननि जो ॿ टे माज़ी जा मां तव्हांखे मामलात ॿुधाया। 2007 में इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरी जेका तहरीक हुई, हुन जे अंदरि हिकु तमामु वॾो मुनज़्ज़म किरदारु अदा कयो। ज़फ़र साहब खे ॿियो क्रेडिट इहो तो ह्यूमन राइट्स में जॾहिं शकील पठान मरूम जहिड़ो हूंदो त हैदराबाद में ह्यूमन राइट्स जा मसइला, सिंधी माण्हुनि जा, हारियुनि जा मसइला, हुन ते ज़फ़र साहब खे वॾी कमांड आहे। ऐं ज़फ़र साहब जो शरीयत वारो जेको कानून आहे हुन ते बि स्पेशल हुनजो कोर्स कयल आहे। ज़फ़र साहब जो ताल्लुक़ु NSF खां हूंदो बेसिकली, हू नेशनल स्टूडेंट फेडरेशन बि रहियो आहे। MRD जी तहरीक में तमामु वॾो किरदारु, सिंध जी औरतुनि जे लाइ हमेशह हुन आवाज़ बुलंद कयो। ह्यूमन राइट्स में जेके मसइला हूंदा हुन ते ज़फ़र साहब तमामु हिकिड़ो वॾो, मां चवां जेॾो वॾो वकील आहे ओतिरो वॾो समाज सुधारक इंसान बि हो। हू 1990 में सिंध हाई कोर्ट बार जो मेंबर रजिस्टर्ड थियो ऐं रुगो 3 सालनि जी वकालत खां पोइ 1993 में अदालती मैजिस्ट्रेट मुक़रर थी वियो। 2001 में हुन इस्तीफ़ा ॾेई वरी वकालत शुरू कई, जॾहिं त हू 31 अगस्त 2013 ते सिंध हाई कोर्ट जे जज तौरु तरक्की माणे हिकु नई शुरूआत कई। जस्टिस ज़फ़र राजपूत हैदराबाद में सरगर्म वकील, इंसानी हक़नि जो अलमबरदार ऐं पाक इंडिया सोशल एक्टिविस्ट जे गॾियल फोरम जो मुतहरिक मेंबर पिणु रहियो आहे। अॻूणे चीफ जस्टिस इफ़्तिख़ार चौधरी जी मूवमेंट में बि जस्टिस ज़फ़र राजपूत सरगर्म रहियो। हू खाबी धुर जी सियासत कंदड़ शागिर्दनि जी तंज़ीम में बि सरगर्म रहियो आहे। 2 महीना अॻु यानी सितंबर में सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जुनेद गफ्फार जी रिटायरमेंट खां पोइ जस्टिस ज़फ़र राजपूत के सिंध हाई कोर्ट जे वक्ती चीफ जस्टिस तौर मुक़रर कयो वियो हो। सिंध को इस वक्त एक बेबाक चीफ जस्टिस की ज़रूरत है, जब जहाँ पर मुल्क के अंदर कानून की धज्जियाँ उड़ा दी जा रही हो, जहाँ पर आप देखें कि कारंजर के जो जबल हैं, हमारे जो पहाड़ हैं, उनको कटिंग के लिए एक प्लानिंग तय की जा रही हो, तो चीफ जस्टिस साहब मुझे आप में बहुत बड़ी उम्मीद है कि सिंध के लोगों के लिए, धरती के लोगों के लिए आप मसीहा का किरदार अदा करेंगे।